अमाराणी पाजी मां खे समझा त मुंहिंजी ॻाल्हि गौर सां समझे त पोइ जीअं चवंदी तीअं कंदोमांसि। मां बादशाह पीर जो हथ पंहिंजी ॾाढ़ी ते घुमाए आयो आहियां। बाबा तू त बादशाह पीर जो हथ पंहिंजी ॾाढ़ी में घुमाए आयो आहीं, पर हाणे अम्मा जा हथ तुंहिंजी ॾाढ़ी में हूंदा। हाणे हाय ॻाल्हि भाई तो सभु थी आऊं ॿुधा सभु थी ॿुधा। इहो ॿुधाए सॼी ज़िंदगी तो बुता सुबुता सौदा कया अथई, कहिड़ो सोनो सौदो कयो अथई जो खटियो सां खाधो हुजे। परे ताईं ककर जो को आसरो ई कोन्हे। ही वरी बस जे सहारे ते 88 ज़मीन जो सौदो करे आयो आहे। मूंखे त सम्झ में नथो अचे अलाए किथां तूं पैसा ॾींदे। हाय हाय एतिरी थूं अथई जो 4000 करे तूं उजेरी खे ॾींदे, ॿुधाए किथां ॾींदे। 1000 ॾींदोमांसि, पोइ फसल लहंदो न पोइ ॾींदोमांसि। अलाए कहिड़ी पोख पोखी अथई सही फसल लहंदा उहे तूं हुनखे ॾींदे। ॿुधाए त सही कहिड़ो फसल कयो अथई। बेबल 3 साल वस न थियो आहे, इंशाल्लाह हिन साल वस ज़रूर थींदो। 88 लहे न पोइ त गंज थींदो, तिर लहंदा ऐं गाह थींदा, पोइ त ईदूं ई ईदूं थींदियूं। रब जी ज़ात मां नाउमीद न थी, शुकुर कर पेड़ा पार थी वेंदा। तुंहिंजो त सदाई बेड़ो ॿुॾल आहे, कॾहिं ॾेणो तलियो अथई ॻाल्हाए थो मूंसां, वरी हलियो आहे बेबुल खे सम्झाइण। ख़बर पथसि बेबुल खां भला उन बि पनाह घुरी आहे। भले भोलियूं थियूं उठनि जा कद कछे। हा ॻाल्हाए छा तो ॿुधी पई न परे जा कम ॻाल्हाए कीअं थो। भोलड़ी पंहिंजो पाण खे ॾिठो अथसि। मां चवां थो हाणे माफ़ी ॾे, मानी बि खाराईंदीअ या बुख मारींदीअ। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।